ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ 17/4/2024। मेरा मेरा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार, ये वंडरफुल पढ़ाई बेहद जो बाप पढ़ाईंदो आहे। बाप ऐं हुननि जी पढ़ाई में कोई बि संशय न अचिणो खपे। बाप ऐं हुननि जी पढ़ाई में कोई बि संशय न अचिणो खपे। पहिरियों निश्चय खपे कि असांखे पढ़ाइण वारो केरु। ये वंडरफुल पढ़ाई बेहद जो बाप पढ़ाईंदा आहिनि। बाप ऐं हुननि जी पढ़ाई में कोई बि संशय न अचिणो खपे, है न। बाप पहिरियों निश्चय खपे कि असांखे पढ़ाइण वारो केरु। प्रश्न आहे, तव्हां ॿारनि खे निरंतर यादि जी यात्रा में रहण जी श्रीमत छो मिली आहे? उत्तर आहे, छो जी माया दुश्मन हाणे बि तव्हांजे पुठियां आहे जे तव्हांखे किरायो आहे। छो जी माया दुश्मन हाणे बि तव्हांजे पुठियां आहे जे तव्हांखे किरायो आहे। हाणे उहो तव्हांजो पीछो न छॾंदी आहे। इन करे गफ़लत न करिणो आहे। इन करे असांखे निरंतर बाप जी यादि में छो रहणो आहे? छो जी माया दुश्मन हाणे बि तव्हांजो पीछो कंदी आहे जे तव्हांखे किरायो आहे। हाणे उहो तव्हांजो पीछो न छॾंदी आहे। इन करे गफ़लत न करो। भले तव्हां संगम युग ते आहियो, परंतु अधु कलाक हुन जा रहिया आहियो। इन करे जल्दी न छॾे। यादि भूली ऐं माया विक्रम कराई। इन करे ख़बरदार रहणो आहे। आसरी मथे न हलणो आहे। ओम शांति। हाणे ॿार बि बाबा बि आहे। हाणे ॿार बि आहिनि त बाबा बि आहिनि। बाबा अनेक ॿारनि खे चईंदा आहिनि, ओ ॿार, ओ बेटे। सभी ॿार चईंदा, ओ बाबा। ॿार आहिनि ॾाढा। तव्हां सम्झंदा आहियो इहे ज्ञान असां आत्माउनि जे लाइ आहे। हिकु बाप जा केतिरा ढेर ॿार आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि बाप पढ़ाइण आया आहिनि। उहो पहिरियों बाबा आहे, पोइ टीचर आहे, पोइ सतगुरू आहे। उहो बाप त बाप ई आहे। पोइ पावन ठाहिण लाइ यादि जी यात्रा सिखलाईंदा आहिनि। ऐं इहे बि ॿार सम्झंदा आहिनि कि पढ़ाई ॾाढी वंडरफुल आहे। हाणे बाप त बाप ई आहे, पोइ पावन ठाहिण जे लाइ यादि जी यात्रा बि सिखलाईंदा आहिनि, है न। पावन ठाहिण लाइ बाबा यादि जी यात्रा बि सिखलाईंदा आहिनि। ऐं इहे बि ॿार सम्झंदा आहिनि कि इहा पढ़ाई ॾाढी वंडरफुल आहे। ड्रामा जे आदि मध्य अंत जो राज बाप जे सवाइ कोई बि ॿुधाए न सघंदा आहिनि। इन करे उन्हनि खे बेहद जो बाप चइबो आहे। इहे निश्चय त ॿारनि खे ज़रूरु वेंदो आहे। हिन में संशय जी ॻाल्हि उठी न सघे। एतिरी बेहद जी पढ़ाई बेहद जे बाप जे सवाइ त कोई पढ़ाए न सघे, है न। ये निश्चय त ॿारनि खे ज़रूरु वेंदो आहे न। हिन में संशय जी ॻाल्हि उठी न सघंदी आहे। त बाबा चवनि था, एतिरी बेहद जी पढ़ाई बेहद जो बाप जे सवाइ कोई पढ़ाए न सघंदा आहिनि। सॾु बि कंदा आहिनि कि बाबा अचो असांखे पावन दुनिया में वठी हलो। छो जी इहे पतित दुनिया आहे न। पावन दुनिया में वठी हलंदा आहिनि बाप। पावन दुनिया में वठी हलंदा आहिनि बाप। हुते थोरी चईंदा बाबा अचो पावन दुनिया में वठी हलो। हाणे असांखे पतित दुनिया मां पावन दुनिया में वठी था हलनि। ॿार ॼाणंदा आहिनि असां आत्माउनि जो उहो बाप आहे, त देह जो भान टुटी वेंदो आहे। ॿार ॼाणंदा आहिनि कि असां आत्माउनि जो उहो बाप आहे, त देह जो भान टुटी वेंदो आहे। आत्मा चईंदी आहे उहो असांजो बाप आहे। हाणे इहे त निश्चय रहणो खपे, बराबरि बाप जे बग़ैर कोई एतिरी नॉलेज ॾेई न सघंदो आहे, है न। ॿार ॼाणंदा आहिनि असां आत्माउनि जो बाप बाबा आहे, त इन सां असांजो देह भान टुटी पवंदो। कंहिंजो बाप आहे? असां आत्माउनि जो बाप, न त देह भान टुटिजी पवंदो आहे। आत्मा चईंदी आहे उहो मुंहिंजो बाप आहे। हाणे इहे त निश्चय रहणो खपे, बराबरि बाप जे बग़ैर कोई एतिरी नॉलेज ॾेई न सघे। पहिरियों त इहे निश्चय बुद्धि खपे। निश्चय बि आत्मा खे बुद्धि में हूंदो आहे। निश्चय बि आत्मा खे बुद्धि में हूंदो आहे कि उहो मुंहिंजो बाबा आहे। आत्मा खे इहो ज्ञान मिलंदो आहे असांजो इहो बाबा आहे। इहो पको, ॾाढो पको निश्चय ॿारनि खे हुजिणो खपे। मुख सां चइणो कुझु बि न आहे। असां आत्मा जो हिकु शरीर छॾे ॿियो वठंदा आहियूं। आत्माउनि में ई सभु संस्कार रहंदा आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो बाबा आयल आहे, असांखे ईअं पढ़ाईंदा, कर्म सिखलाईंदा आहिनि। हाणे बाबा आया आहिनि, असां कीअं पढ़ाइनि था, कर्म सिखलाइनि था। जो असां हिन दुनिया में हाणे ईंदासीं न,
ईंदा ई न। उहो मनुष्य त सम्झंदा आहिनि हिन दुनिया में अचिणो आहे, तव्हां ईअं न सम्झंदा आहियो। तव्हां इहे अमर कथा ॿुधी अमरपुरी में वेंदा आहियो। अमरपुरी अर्थात जाते सदा अमर रहूं, सत्य त्रेता आहे अमरपुरी। ॿारनि खे केतिरी ख़ुशी हुजणी खपे न, ॿारनि खे केतिरी ख़ुशी हुजणी खपे। ये पढ़ाई सिवाय बाप जे ॿियो कोई पढ़ाए न सघे। बाप असांखे पढ़ाईंदा आहिनि, ऐं जो टीचर आहे उहो ऑर्डिनरी मनुष्य, ॿिया जो टीचर आहिनि उहो ऑर्डिनरी मनुष्य आहिनि। हिते तव्हां जंहिंखे पतत पावन दुख करता सुख करता चईंदा आहियो उहो बाप हाणे असांखे सम्मुख पढ़ाइनि था, है न। ॿारनि खे केतिरी ख़ुशी थियणी खपे कि असांखे पढ़ाइण वारो केरु, बाबा असांखे पढ़ाइनि था। त हिते त पतित पावन दुख करता सुख करता जेके चईंदा आहिनि उहो बाप हाणे सम्मुख पढ़ाइनि था। सम्मुख हुजण बग़ैर जी पढ़ाई, सम्मुख थियण बग़ैर राजयोग जी पढ़ाई कीअं पढ़ाईंदा। बाप चईंदा आहिनि त स्वीट ॿारनि खे मां हिते ईंदो आहे पढ़ाइण लाइ, पोइ हिन में प्रवेश कंदो आहे। बराबरि भॻवान वाच्य बि आहे त ज़रूरु हुननि खे शरीर त खपे न, पढ़ाइण जे लाइ हिन में प्रवेश कंदो आहे। बराबरि भॻवान वाच्य आहे त ज़रूरु शरीर हुननि खे खपे, न सिर्फ़ु मुख परंतु सॼो शरीर खपे। ख़ुदि चईंदा आहिनि मिठे मिठे रूहानी ॿार, मां कल्प कल्प पुरुषोत्तम संगम युगे साधारण तन में ईंदो आहे, परंतु ग़रीब बि न त साहूकार बि न, साधारण तन में ईंदो आहे। इहे त तव्हां ॿारनि खे निश्चय हुजिणो खपे। इहे असांजो बाबा आहे, असां आत्मायूं आहियूं, असां आत्माउनि जो उहो बाबा आहे। सॼी दुनिया जो बि मनुष्य मात्रनि जी आत्मा आहे, उन सभिनि जो बाबा आहे। इन करे उन्हनि खे बेहद जो बाबा चइबो आहे। शिव जयंती मल्हाईंदा आहियूं, उन्हनि जो बि कंहिंखे पतो न आहे। कोई सां बि पुछो शिव जयंती कॾहिं खां मल्हाई त चईंदा परंपरा खां मल्हाईंदा आहियूं। उहो बि कॾहिं खां, कोई डेट त खपे न। ड्रामा त अनादि ठहियलु आहे, है न, परंतु एक्टिविटी जो ड्रामा में हूंदी आहे उहो तिथि तारीख़ त खपे न। इहे त कोई बि ॼाणंदो न आहे। असांजो शिव बाबा ईंदा आहिनि, हुन लव सां जयंती न मल्हाईंदा आहिनि, त न पतो हुजण जे कारण हुन लव सां जयंती बि न मल्हाईंदा आहिनि। नेहरू जी जयंती हुन लव सां मल्हाईंदा आहिनि। आंसू बि ईंदा आहिनि। शिव जयंती जो कंहिंखे पतो ई न आहे। हाणे तव्हां ॿार अनुभवी आहियो। अनेक मनुष्य आहिनि जंहिंखे कुझु पतो ई न आहे। केतिरा मेला लॻंदा आहिनि, हुते जो ईंदा ऐं वेंदा आहिनि उहा ॿुधाए सघंदा आहिनि कि सच सच छा आहे। जीअं बाबा अमरनाथ जो बि मिसाल ॿुधायो हुई न, हुते वञी करे ॾिसो सच सच छा आहे। त बाबा चवंदा आहिनि कि हिते कंहिंखे पतो ई न आहे। केतिरा मेला आदि लॻंदा आहिनि, हुते जो वेंदा आहिनि उहो ॿुधाए सघंदा आहिनि, हुते जो वेंदा आहिनि उहो ॿुधाए सघंदा आहिनि कि सच सच छा आहे। अनेक मनुष्य आहिनि जंहिंखे कुझु पतो ई न आहे, लेकिन असां हाणे ॿुधाए सघंदा आहियूं कि हुते सच सच छा आहे। जीअं बाबा अमरनाथ में जो बि मिसाल ॿुधाई, हुते वञी करे ॾिठो कि सच सच छा आहे। ॿिया त जो द्वारा ॿुधंदा आहिनि उहो ॿुधाईंदा आहिनि। कोई चईं बर्फ़ जो लिंग थींदो आहे, कोई चईंदा सत। हाणे तव्हां ॿारनि खे अनुभव मिलियो राइट छा आहे, रॉन्ग छा आहे। हाणे ताईं जो कुझु ॿुधंदा पढ़ंदा आया आहिनि उहो सभु हुयो अनराइटियस। गायन बि आहे न, झूठी काया झूठी माया झूठो सभु संसार। ये झूठ खंड उहो सचखंड, सत्य त्रेता द्वापर पास थी वियो, हाणे कलयुग हले थो। इहे बि ॾाढा थोरा ॼाणंदा आहिनि। तव्हांजी ॿुधी में सभु ख़्यालात रहंदा आहिनि न। बाप वटि सॼी नॉलेज आहे, उन्हनि खे चईंदा आहिनि ज्ञान जो सागर। उन्हनि वटि जो नॉलेज आहे उहे हिन तन द्वारा ॾेई असांखे आप समान ठाहींदा आहिनि। जीअं टीचर बि आप समान ठाहींदा आहिनि त ॿिए जो बाप बि कोशिशि करे आप समान ठाहींदा आहिनि। जीअं टीचर बि आप समान ठाहींदा आहिनि त ॿिए जो बाप बि कोशिशि करे असांखे आप समान ठाहींदो आहे। लौकिक बाप आप समान न ठाहींदा आहिनि। तव्हां हाणे आया आहियो बेहद जे बाप वटि,
उहे ॼाणंदा आहिनि मुंहिंजे ॿारनि खे आबसमान ठाहिणो आहे। त बेहद जो बाप बि कोशिशि करे आबसमान ठाहींदा आहिनि। लौकिक बाप आबसमान न ठाहींदा आहिनि। तव्हां हाणे आया आहियो बेहद जे बाप वटि, उहे ॼाणंदा आहिनि मुंहिंजे ॿारनि खे आबसमान ठाहिणो आहे। ॿारनि खे केॾी सारे ॿारनि खे बाबा ख़ुदि जहिड़ो आबसमान मतिलबु बाबा जीअं सोचनि, बाबा जीअं निर्णय करनि, बाबा जीअं चाल चलन व्यवहार खाइणु पीअणु, बाबा जी श्रेष्ठ मत जीअं बाबा जीअं सोचंदा आहिनि उहो सोचनि, बाबा जीअं ॻाल्हाईंदा आहिनि उहो ॻाल्हाइनि, बाबा जीअं उथंदा। ब्रह्मा बाबा जो पूरो शरीर बाबा खे छो खपे? ताकी बाबा उथणी वेहणी खाइणी पीअणी सभु कर्म करे करे ॾेखारियईं न ब्रह्मा बाबा द्वारा। त बाबा चवनि था जीअं टीचर आबसमान ठाहींदो आहे नंबरवार हूंदा आहिनि, इहे बाप बि ईअं चईंदा आहिनि नंबरवार ठाहींदा। मां जो पढ़ाईंदो आहे इहा अविनाशी पढ़ाई आहे, जो जेतिरो पढ़ंदो उहो व्यर्थ न वेंदो। अॻियां हली ख़ुदि चईंदा असां 4 वर्ष पहिरियों 8 वर्ष पहिरियों कोई खां ज्ञान ॿुधो हुयो, हाणे वरी आया आहियूं, पोइ कोई झटक पढ़ी वेंदा आहिनि, चटक पइजी वेंदा आहिनि। क्षमा त आहे, पोइ हुन ते कोई परवानो हिकदमि फिदा थी वेंदो आहे, कोई फेरी पए हली वेंदो आहे। शुरू में क्षमा ते ॾाढा परवाना आशिक थिया हुया। ड्रामा प्लान अनुसार भट्टी ठहिणी हुई। कल्प कल्प हीअं थींदो आयो आहे। जो पास्ट थियो हुयो कल्प पहिरियों बि ईअं ई थियो हुयो। जो पास्ट थियो कल्प पहिरियों बि ईअं ई थियो हुयो, अॻियां पोइ बि उअं ई थींदो। बाक़ी पको निश्चय रखो कि असां आत्मायूं आहियूं। बाप असांखे पढ़ाईंदा आहिनि, हिन निश्चय में पको रहो, भुलिजो न। अहिड़ो कोई मनुष्य न हूंदो जो बाप खे बाप न सम्झे। अहिड़ो कोई मनुष्य न हूंदो जो बाप खे बाप न सम्झे। भल फारकती ॾेई छॾींदा आहिनि त बि सम्झंदा न असां बाप खे फारकती ॾिनी। त इहे त बेहद जो बाप आहे, उन्हनि खे असां कॾहिं बि न छॾंदासीं, अंत ताईं साथ रहंदासीं। इहे बाप त सभिनि जी सदगति करण वारो आहे। 5000 वर्ष पोइ ईंदा आहिनि। इहे बि सम्झंदा आहिनि सत्युग में ॾाढा थोरा मनुष्य हूंदा, बाक़ी सभु शांति धाम में रहंदा। इहे नॉलेज बि बाप ई ॿुधाईंदा आहिनि, ॿियो कोई ॿुधाए न सघे, कंहिंजी बुद्धि में वेही न सघे। त आत्माउनि जो उहो बाप आहे, उहो चैतन्य बीज रूप आहे। छा नॉलेज ॾींदो? सृष्टि रूपी झाड़ जी नॉलेज ॾींदो न बाबा। रचता ज़रूरु रचना जी नॉलेज ॾींदो। रचता बाप ज़रूरु पंहिंजी पूरी रचना जी नॉलेज ॾींदो। तव्हांखे पतो हुयो छा सत्युग कॾहिं हुयो, पोइ कॾहिं ईंदो, काॾे वियो? हाणे तव्हां साम्हूं वेठा आहियो, बाबा सत्संग ॻाल्हाइनि था, पको निश्चय कंदा आहियो इहे असां सभी आत्माउनि जो बाप आहे, असांखे पढ़ाइनि था। इहे कोई जिस्मानी टीचर न आहे, इहे शरीर में पढ़ाइण वारो उहो निराकार शिव बाबा विराजमान आहे। इहे कोई जिस्मानी टीचर न आहे, इहे शरीर में पढ़ाइण वारो उहो निराकार शिव बाबा आहे। उहो निराकार हूंदे बि ज्ञान जो सागर आहे। मनुष्य त चई ॾींदा आहिनि उन्हनि जो कोई आकार न आहे, महिमा बि ॻाईंदा आहिनि ज्ञान सागर सुख सागर, परंतु सम्झंदा न आहिनि। महिमा बि ॻाईंदा आहिनि कि उहो सम्झो ज्ञान जो सागर सुख जो सागर आहे, परंतु सम्झंदा न आहिनि। ड्रामा अनुसार ॾाढो दूर हली विया आहिनि। किथे असांजो बाबा ज्ञान सागर सुख जो सागर, किथे असां उन्हनि जा ॿार दुखी। छो जे आसरी मथे था हलूं, अगरि पंहिंजे बाप जी मथे हलूं त असां दुखी छो थियूं? इहे असुरनि जा ई कम आहे न, कामवश क्रोधवश लोभवश मोहवश अहंकारवश कर्म करण, इहे असुरनि जा ई कम आहिनि। भक्ति माण्हू भॻवान खे यादि करे थो, लेकिन ओड़ा कर्म नथो करे। भॻवानु जेकी ॾिए थो असांखे, बाबा ॾाढो नज़दीक खणी वठी ईंदा आहिनि। सिर्फ़ु जॾहिं असां ख़ुदि खे आत्मा सम्झूं, परमात्मा खे पंहिंजो पीउ सम्झूं, त असां जीअं ॾाढो नज़दीक अची वेंदा आहियूं बाबा जी। हीअ त 5000 वर्ष जी ॻाल्हि आहे। तव्हां सम्झायो 5000 वर्ष पोइ असांखे पढ़ाइण ईंदा आहिनि। इहे नॉलेज ॿियो कोई सां मिली न सघे। इहे नॉलेज आहे ई नई दुनिया जे लाइ।
ये नॉलेज आहे ई नई दुनिया जे लाइ, त हिन दुनिया वारनि खे छो ॾियूं? जेका बाप खे बाप चईंदा उहे ई ये नॉलेज वठी सघंदा, सम्झी सघंदा। कोई मनुष्य ॾेई न सघे, छो जो तमो प्रधान आहिनि। उहो कंहिंखे सतो प्रधान ठाहे न सघंदा आहिनि, उहो त तमो प्रधान ठहींदा ई वेंदा आहिनि। उहो कंहिंखे सतो प्रधान ठाहे न सघे। कोई मनुष्य ये नॉलेज न ॾेई सघे, छो जो सभी तमो प्रधान आहिनि। उहो कंहिंखे सतो प्रधान ठाहे न सघंदा आहिनि, उहो त तमो प्रधान ठहींदा वेंदा आहिनि। तव्हां हाणे ॼाणंदा आहियो, बाबा असांखे हिन में प्रवेश करे ॿुधाइनि था। पोइ बाप चईंदा आहिनि ॿार गफ़लत न करो। तव्हां ॼाणंदा आहियो, बाबा असांखे हिन में प्रवेश करे करे ॿुधाइनि था। ॿियो पोइ बाप चईंदा आहिनि ॿार गफ़लत न करो। दुश्मन हाणे बि असांजे पुठियां आहिनि, जीअं ई तव्हांखे किरायो आहे। बाबा चईंदा आहिनि कि दुश्मन तव्हांजे पुठियां आहिनि। बाबा इन्हनि में प्रवेश करे करे ॿुधाइनि था। पोइ बाप चईंदा आहिनि ॿार गफ़लत न करो, दुश्मन हाणे बि तव्हांजे पुठियां आहिनि। जंहिं ई तव्हांखे किरायो आहे उहो हाणे तव्हांजो पीछो न छॾंदा। ॾिसो, बाबा पहिरियों खां ई असांखे ख़बरदार, होशियार, जागृत था करनि कि अञा बि असांजे पुठियां आहिनि। भले तव्हां संगम युग ते आहियो, परंतु अधु कलाक तव्हां उन्हनि जा रहिया आहियो त उहो जल्दी न छॾंदा। ख़बरदार न रहंदा, यादि न कंदा त ॿियो ई विक्रम कराए ॾींदी। पोइ कुझु न कुझु चमाट लॻंदी रहंदी आहे। हाणे त ॾिसो, मनुष्य पंहिंजे खे आपे ई चमाट मारी आहे। छा छा चई ॾींदा आहिनि, शिव शंकर इकठो करे ॾींदा आहिनि, उन्हनि जो ऑक्यूपेशन छा आहे, उन्हनि जो छा आहे, केतिरो फ़र्क़ु आहे। शिव त ऊच ते ऊच भॻवानु, शंकर आहे देवता। पोइ शिव शंकर कीअं चई छॾंदा आहिनि? पार्ट ई ॿिन्हिनि जो अलॻि अलॻि आहे न, पार्ट ई ॿिन्हिनि जो अलॻि अलॻि आहे। हिते बि ॾाढा ईअं नाम आहिनि, राधे कृष्ण, लक्ष्मी नारायण, शिव शंकर, ॿई नाम स्वयं ते रखी छॾिया अथनि। मतिलबु अलॻि अलॻि राधे कृष्ण, अलॻि अलॻि शिव शंकर, अलॻि अलॻि लक्ष्मी नारायण जा पाण ते ई नाम रखी छॾिया अथनि, हिकु ई। और राधे कृष्ण त उन्हनि जो बचपन आहे, लक्ष्मी नारायण जो। त ॿार सम्झंदा आहिनि हिन समय ताईं जो बाप सम्झायो आहे उहो पोइ रिपीट थींदो। ॿार सम्झंदा आहिनि हिन समय ताईं जो बाप सम्झायो आहे उहो पोइ रिपीट थींदो। बाक़ी थोरा रोज़ आहिनि, बाप वेही थोरी वेंदो, बाप वेही थोरी रहंदा, कोई कंहिंजे लाइ इंतज़ारु कंदो आहे? इन करे न समय ते सभु कमु करे छॾो, सभु पंहिंजो जेको बि कमु हो न। ॾिसो, शरीर ते बि कंहिंजो भरोसो न आहे न, कॾहिं बि अचानक शरीर छॾे सघंदा आहियूं। असांखे त हूंदो आहे मां शरीर न छॾां, लेकिन शरीर त छॾिणो ई पवंदो न अगरि बीमार आहे त। बाक़ी थोरा रोज़ आहिनि, बाप वेही थोरी रहंदो। ॿार नंबरवार पढ़ी करे पूरा कर्माती ठही वेंदा। ड्रामा अनुसार माला बि ठहिणी आहे, ड्रामा अनुसार माला बि ठहिणी आहे न। कहिड़ी माला? सभी आत्माउनि जी माला ठही वेंदी। हाणे तॾहिं पोइ सभिनि खे वापसि वठी हलंदा बाबा। माला नंबर 1 त तव्हांजी आहे। शिव बाबा जी माला त ॾाढी लंबी आहे, हुतां खां नंबरवार ईंदा पाठ वॼाइण। माला नंबर 1 त तव्हांजी आहे। शिव बाबा जी त केॾी वॾी माला आहे, पूरी दुनिया जी सभी आत्माएं। बाबा चईंदा न मां पंहिंजी माला ठाहिणा आहिनि। तव्हां सभु बाबा बाबा चईंदा आहियो, सभु हिकु माला जा दाणा आहियो। सभिनि खे विष्णु जी माला जो दानो न चईंदासीं। इन करे शिव बाबा जी माला त पूरी विश्व जी आत्माएं उन्हनि जी हूंदियूं। पूरी विष्णु जी माला में त उहे ई आत्माएं हूंदियूं न जो हाणे बाबा जी श्रीमत ते हलनि थियूं। इहे बाप वेही पढ़ाईंदो आहे। सूर्यवंशी ठहिणो ई आहे। सूर्यवंशी चंद्रवंशी जो पास थी आहे, उहो पोइ ठहिणो ई आहे। उहो मर्तबो मिलंदो ई आहे पढ़ाई सां। सूर्यवंशी सतयुगी महाराजा महारानी जो वरसो मिलंदो ई आहे पढ़ाई सां। बाप जी पढ़ाई बग़ैर इहे मर्तबो मिली न सघे। मतिलबु लक्ष्मी नारायण जो असांखे ठहिणो आहे, है न। त लक्ष्मी नारायण ठहिण जे लाइ जो बाबा असांखे पढ़ाई पढ़ाइनि था।
बाप जी पढ़ाई बग़ैर ये मर्तबो मिली न सघे। चित्र बि आहे न, लेकिन कोई बि अहिड़ी एक्टिविटी न कंदा आहिनि कि असां इहे ठही सघंदा आहियूं। मर्तबो बाबा जी पढ़ाई सां मिले थो। बाप जी पढ़ाई बग़ैर ये मर्तबो न मिली सघे। चित्र बि आहिनि, लेकिन कोई बि अहिड़ी एक्टिविटी न कंदा आहिनि कि असां इहे ठहूं था। लक्ष्मी नारायण जी अहिड़ो कथा बि सत्यनारायण जी ॿुधाईंदा आहिनि। गरुड़ पुराण में सभु अहिड़ी ॻाल्हियूं आहिनि जो मनुष्य खे ॿुधाईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि ये विषय वैतरणी नदी रौरव नरक। बाप चईंदा आहिनि ये विषय वैतरणी नदी रौरव नरक दुनिया में। गरुड़ पुराण में सभु अहिड़ी ॻाल्हियूं आहिनि, मनुष्य ॿुधंदा आहिनि, लेकिन पोइ बि परिवर्तन न कंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि ये विषय वैतरणी नदी रौरव नरक। ख़ासि भारत की चईंदासीं ये विषय वैतरणी नदी, छोजी भारत ई स्वर्ग हुयो, सोने जी दुनिया हुई, जिते खीर जी नदियूं बहंदियूं हुयूं। हाणे त इहे विषय वैतरणी नदी थी वई आहे। अर्थात हर हिकु आत्मा में विकार बुराई बृहस्पति जी दशा भी भारत में ही हुई। वृक्षपति भी भारतवासियुनि खे ई पढ़ाईंदा आहिनि। बेहद जो बाप हुई, बेहद जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। दशा वेंदी आहे न, राहु जी बि दशा, इन करे चईंदा आहिनि दे दान त छूटे ग्रहण। बाप बि चईंदा आहिनि हिन कलयुग अंत में राहु जी दशा सभिनि ते वेठी आहे। बाप भी चईंदा आहिनि कि इन कलयुग अंत में राहु जी दशा सभ ते वेठी आहे। राहु जी दशा सभ ते वेठी आहे। त हाणे सभिनि ते राहु जी दशा कढी करे असांखे कहिड़ी दशा लाहिणी आहे? बृहस्पति जी दशा। हाणे पूरे भारत में बृहस्पति जी दशा थियण वारी आहे। ख़ासि भारत ते त थियण वारी आहे न। मां वृक्षपति आयो आहे भारत ते वृक्षपति जी दशा विहण। सत्य में बृहस्पति जी दशा भारत में हुई, हाणे राहु जी दशा थी वई आहे। ये बेहद जो बाप आहे, ये कोई शास्त्र आदि में न आहे, ये मैगज़ीन आदि भी उन्हनि खे सम्झ में ईंदी जो पहिरियों कुझु न कुझु सम्झल हूंदा। मैगज़ीन आदि भी जो लिखंदा आहिनि न, ये पहिरियों उन्हनि खे सम्झ में ईंदी जो कुझु न कुझु सम्झल हूंदा। मैगज़ीन पढ़ण सां उहा पोइ जास्ती सम्झण जे लाइ भॼंदा, बाक़ी त कुझु बि न सम्झंदा। जो थोरो पढ़ी करे पोइ छॾे ॾींदा, त थोरो बि उन्हनि में ज्ञान ग्रत विझण सां पोइ सुजाग थी वेंदा। मतिलबु बाबा चवनि था कीअं न कीअं करे असांखे आत्माउनि खे ज्ञान ॾियणो आहे। पोइ धीरे धीरे जॾहिं आत्मा में घृत पईंदो त एॾी सारी आत्मायूं सुजाग थी वेंदियूं ज्ञान जो। इन करे बाबा चईंदा आहिनि न, युक्ति सां जंहिं आत्मा खे जहिड़ो ज्ञान जो पॉइंट असांखे ॾियणो आहे, बाबा जी यादि में ॾींदा हलो। कॾहिं हुन आत्मा में जागृति अची वेंदी असांखे न पता। ज़रूरी न असां द्वारा ई अचे न। इहे जेको माण्हू सोचंदा आहिनि न असांजे सेंटर ते अचे, असांजा जिज्ञासू आहिनि, इहे सभु बाबा जो ज्ञान आहे न। कोई काथां बि कोई आत्मा खे ज्ञान मिले थो, कोई आत्मा खे काथां बि जागृति ॾिए थी। असांखे उहो लक्ष्य रखिणो आहे। ईअं न लक्ष्य रखिणो आहे कि इहे मुंहिंजो ई जिज्ञासू ठहे, मूं वटि ई अचे, इहे न करिणो आहे। त बाबा चईंदा आहिनि जो थोरो पढ़ी करे पोइ छॾे ॾींदा आहिनि, त थोरो बि उन्हनि में ज्ञान ग्रत विझण सां पोइ सुजाग थी वेंदा आहिनि। कॾहिं कॾहिं ॿार चईंदा आहिनि हा असां हुन सेंटर ते ॿुधियो, हुन दीदी खां ॿुधियो, हुन दीदी खां ॿुधियो। त इहे ॿुधंदा ख़ुशी थियणी खपे। ॿियो तव्हां बि उन्हनि खे ॿुधायो, पोइ थोरो ॿियो बि ज्ञान ग्रत ईंदो त जगी वेंदा। ज्ञान खे ग्रत बि चइबो आहे न। उजाए हुए दीपक में बाप अची करे ज्ञान ग्रत विझंदा आहिनि न। उजाए हुए दीपक में बाप अची करे ज्ञान ग्रत विझंदा आहिनि। केतिरे सारी आत्मायूं त जगी वियूं आहिनि न। चईंदा आहिनि ॿार माया जे तूफ़ान ईंदा, दीवे खे बुझाए ॾींदा। क्षमा ते परवानो, कोई त जली मरंदा आहिनि, कोई फेरी पाए हली वेंदा आहिनि। उहा ई ॻाल्हि हाणे प्रैक्टिकल में हले थी। नंबरवार सभु परवाना आहिनि। पहिरियों हिकदमि घर बार छॾे ईंदा आहिनि, परवाना ठहिया।
जे हिकदमि लॉटरी मिली वई, जो कुझु पास्ट थियो त पोइ ईअं ई कंदा। जो कुझु पास थियो त पोइ ईअं ई कंदा। छा आहे, ज्ञान जॾहिं मिलंदो आहे न त ॾाढो सुठो लॻंदो आहे। पोइ धीरे धीरे जॾहिं विघ्न ईंदा आहिनि, जॾहिं परिवार में घुसंदा आहिनि, अलॻि अलॻि स्वभाव संस्कार ॾिसंदा आहिनि, त पोइ थोरो लॻंदो आहे माण्हुनि खे, अरे हिते बि ईअं ई आहे, पोइ कीअं रहंदासीं न। परिवार जो फैमिली मेंबर ठही करे पोइ हुन रीति हर हिकु सभी अज्ञान काल में ई अचनि था न। ईअं थोरी सभु परिवर्तन थी करे पोइ बाबा जो ठहींदा आहिनि। ठहिण खां पोइ धीरे धीरे योग में जो गंदगी निकिरंदी आहे, थींदी आहे, त उनखे असांखे सम्झणो खपे। उन अनुसार असांखे मिलनसार थी करे हलणो खपे। कुझु बि थी वञे, बाबा चईंदा आहिनि न, पाण सां प्रण करे वठो कि मां बाबा खे न छॾंदमि। छो जी परीक्षायूं ईंदियूं तॾहिं त असां अनुभवी थींदासीं, तॾहिं त असांजी राजधानी स्थापना थींदी न। त बाबा चईंदा आहिनि कि पहिरियों पहिरियों त ईंदा आहिनि, घर बार छॾे परवाना ठही वेंदा आहिनि, जीअं हिकदमि लॉटरी मिली हुई। जो कुझु पास थियो पोइ तव्हां ईअं ई कंदो, भले हली विया, ईअं न सम्झो स्वर्ग में न ईंदो। परवाना ठहिया, आशिक ठहिया, पोइ माया हराए ॾींदी आहे त पद कम पाईंदा आहियूं। हिते एग्ज़ाम बाबा खे न छॾणु मतिलबु पंहिंजो पद ऊंच करणु। इन करे कॾहिं बि बाबा जो ठहिण खां पोइ बाबा खे न छॾो। भले तव्हां बाबा चईंदा न, भले घर में वेही मुरली ॿुधो या कुझु बि करो, लेकिन बाबा खे न छॾो। कंहिंजे प्रलाए मन में व्यर्थ संकल्प न रखो। नंबरवार त हूंदा ई आहिनि। ॿिया सत्संग में कोई जी बि बुद्धि में हीअं न हूंदो, असांजी बुद्धि में हीअ आहे। बाप नई दुनिया जे लाइ नंबरवार असां सभी पंहिंजे पुरुषार्थ अनुसार पढ़ूं था। बाप सां नई दुनिया जे लाइ ॿिया सत्संग में नंबरवार न हूंदो आहे। हिते असां नंबर मिलंदा आहिनि असांखे। नंबरवार छो जी हिते राजधानी स्थापना थी थिए। बाप सां नई दुनिया जे लाइ नंबरवार असां सभु पंहिंजे पुरुषार्थ अनुसार पढ़ूं था। असां बेहद जे बाप जे सम्मुख वेठा आहियूं। ये बि ॼाणंदा आहियो, उहा आत्मा ॾिसण में न ईंदी आहे, उहो त अव्यक्त चीज़ आहे। उन्हनि खे दिव्य दृष्टि द्वारा ई ॾिसी सघंदा आहियूं। असां आत्मा जी बि नंढी बिंदी आहियूं, परंतु देह अभिमान छॾे पंहिंजे खे आत्मा सम्झणु, इहा ॾाढी ऊची पढ़ाई आहे। इहा ॾाढी ऊची पढ़ाई आहे। हुन पढ़ाई सां बि जो सब्जेक्ट डिफ़िकल्ट हूंदी आहे, हुन में फेल थी वेंदा आहिनि। ये सब्जेक्ट त ॾाढी सहज आहे, परंतु कईअनि खे डिफ़िकल्ट लॻंदी आहे। अभ्यास करण सां मज़ो बि ॾाढो ईंदो आहे, ॾाढी शांती। ईअं लॻंदो आहे असां बाबा सां गॾु ई वेठा आहियूं बसि। अगरि आत्म अभिमानी स्थिति में स्थित थी करे बाप खे यादि करे कर्म करो न, त दुनिया जो शोर शराबो ॻाल्हियूं बि असांखे इफेक्ट न कंदियूं। हाणे त सम्झंदा आहियो शिव बाबा साम्हूं वेठा आहिनि। तव्हां बि निराकार आत्मा ई आहियो, परंतु शरीर सां शरीर त साथ आहे न। तव्हां बि निराकार आत्मा ई आहियो, परंतु शरीर त साथ आहे न। उहे सभु ॻाल्हियूं बेहद जे बाप ई ॿुधाईंदा आहिनि। इहे सभु ॻाल्हियूं बेहद जो बाप ई ॿुधाईंदा आहिनि। कंहिंखे ॿुधाईंदा आहिनि? असां आत्माउनि खे। ॿियो कोई ॿुधाए न सघे, पोइ छा कंदा, है न? पोइ छा कंदा? उन्हनि खे थैंक्स ॾींदा। हाणे बाबा सां केॾी सारी बेहद जी ॻाल्हियूं ॿुधाई अथई। हाणे असां बाबा खे छा ॾींदासीं? थैंक यू बाबा, जो तव्हां असांखे एतिरी सुठी बुद्धि बि ॾिनी आहे, ज्ञान बि ॾिनो आहे, जंहिंसां असां सम्झिया आहियूं। पोइ छा कंदासीं? उन्हनि खे थैंक यू ॾींदासीं न। बाबा चईंदा आहिनि, इहे अनादि ड्रामा ठहियलु आहे। मां कोई नई ॻाल्हि न कंदो आहे, ड्रामा अनुसार तव्हांखे पढ़ाईंदो आहे। थैंक्स त भक्ति मार्ग में ॾींदा आहिनि। थैंक्स त भक्ति मार्ग में ॾींदा आहिनि। टीचर त ईंदा, स्टूडेंट सुठी रीति पढ़ंदा त असांजो नाम वालो थींदो। स्टूडेंट खे थैंक्स ॾिबी आहे। जो सुठी रीति पढ़ंदा आहिनि, पढ़ाईंदा आहिनि, उन्हनि खे थैंक्स ॾिबी आहे न। स्टूडेंट पोइ टीचर खे थैंक यू चईंदा आहिनि। थैंक यू शिव बाबा टीचर। बाबा चईंदा आहिनि, मिठा ॿार जीते रहो।
बाबा चईंदा आहिनि मिठा ॿार जीते रहो। ये सर्विस कंदा रहो। कल्प पहिरियों बि कई हुई न, ये सर्विस कंदा रहो। कल्प पहिरियों बि ईअं ई सर्विस कई हुई। अच्छा, मीठी मीठी सिखियल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मूंखे सदा नशो निश्चय रहे कि असांखे पढ़ाइण वारो कोई जिस्मानी टीचर न आहे। स्वयं ज्ञान सागर निराकार बाप टीचर ठही असांखे पढ़ाइनि था। हिन पढ़ाई सां ई असां सतो प्रधान ठहिणो आहे असांखे। ॿियो आहे आत्मा रूपी दीपक में रोज़ ज्ञान घृत विझणो आहे। रोज़ ज्ञान घृत विझणो आहे। ज्ञान घृत सां सदा अहिड़ा प्रज्वलित रहणो आहे जो माया जो कोई बि तूफ़ान असांखे हिलाए न सघे। ज्ञान घृत सां सदा अहिड़ो प्रज्वलित थी करे रहणो आहे जो माया जो कोई बि तूफ़ान असांखे हिलाए न सघे। पूरो परवानो ठही क्षमा ते फ़िदा थियणो आहे। पूरो परवानो ठही करे क्षमा ते फ़िदा थियणो आहे। वरदाना सदा हिकु बाप जे स्नेह में समाई हुई सहयोगी सहयोगी आत्मा ठहूं। जे ॿारनि जो बाप सां अति स्नेह आहे, उहा स्नेही आत्मा सदा बाप जे श्रेष्ठ कार्य में सहयोगी हूंदी। जे ॿारनि जो बाप सां अति स्नेह आहे, उहा आत्मा सदा बाप जे श्रेष्ठ कार्य में सहयोगी हूंदी। ऐं जो जेतिरो सहयोगी ओतिरो सहजयोगी बि हूंदो। बाप जे स्नेह में समाई हुई सहयोगी आत्मा कॾहिं बि माया जी सहयोगी न ठहींदी। उन्हनि जे हर संकल्प में बाबा सेवाऊं ऐं सेवा रहंदी। इन करे निंड बि कंदा त हुन में ॾाढो आराम मिलंदो, शांती ऐं शक्ति मिलंदी आहे। उन्हनि जे हर संकल्प में बाबा ऐं सेवा रहंदी आहे। इन करे निंड बि कंदा त हुन में ॾाढो आराम मिलंदो, शांती ऐं शक्ति मिलंदी आहे। निंड न हूंदी। जीअं कमाई करे ख़ुशी में लेटिया आहियूं एतिरो परिवर्तन थी वेंदो। निंड न हूंदी। जीअं कमाई करे ख़ुशी में लेटा आहियूं एतिरो परिवर्तन थी वेंदो उन्हनि जे जीवन में। स्लोगन आहे प्रेम जे आंसू दिलि जी डिब्बी में मोती ठही वञनि। बाबा जी यादि में जो प्रेम जा आंसू हूंदा आहिनि न, उहा दिलि जी डिब्बी में मोती ठही वेंदा आहिनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।